अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। अटो 4 सालनि में 35 रुपयनि मां वधी 90 रुपयनि ते पहुतो आहे। वज़ीर आज़म जे हिदायतुनि ते अटे बाद सस्ते गिह जो स्कीम शुरू कई वई आहे। सुध समाज जी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त यूटिलिटी स्टोर ते अटो 40 रुपया किलो दस्तियाब आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में सस्ते अटे जी फ़राहमीअ लाइ वधीक 100 यूनिट्स ठाहिया पिया वञनि। हुकूमत गिह ते 3 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾेई रही आहे। 9 जून खां गिह ते सब्सिडी ॾिनी वेंदी। बलोचिस्तान में चौमासे खां अॻु वारनि बरसातनि तबाही मचाए छॾी। जाबरू इलाक़नि में बरसातनि सबबि ॿोॾि वारी सूरतहाल पैदा थी वई। हरनाई, कोहिलू, दुकी, बारखान, मूसाखेल ऐं ॿियनि इलाक़नि में छिती बरसात। हरनाई में राबते वारी पुल 2 हंधनि तां टुटी पई। ॿेहराड़ी वारनि इलाक़नि में ॿोॾि जे वहिकरनि में बंद लुड़ी विया। केतिराई घर पाणीअ हेठि अची विया। हब, उथल, विंडर ऐं ॿिया ॿेला जा इलाक़नि में पिण बरसात बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो। थर, दादू, काछे जे इलाक़नि में बि बरसात बाद मौसम खुशगवार थी वई। पंजाब लाइ 3,226 अरब रुपयनि जी बजट अॼु पेश कई वेंदी। सूबाई वज़ीर अवैस लगारी बजट पेश कंदो। पंजाब में तरक़ियाती बजट लाइ 685 अरब रुपया रखिया विया आहिनि, जॾहिं त 200 अरब रुपया सस्ते गिह, खंड ऐं अटे जी फ़राहमीअ ते ख़र्च कया वेंदा। ख़ैबर पख्तूनख्वा जे 1,332 अरब रुपयनि जी बजट बि अॼु पेश कई वेंदी। सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि में 15% वाध जो इम्कान आहे। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ जी सदारत हेठि पंजाब काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में माली साल 2022-23 लाइ बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंध जे बैराजनि ते पाणीअ जी शदीद खोट। सिंध में पाणी खोट 61% ताईं पहुची वई। गुडू बैराज वटि 79.4% पाणीअ जी खोट। सखर बैराज वटि पाणी खोट 46.25% ऐं कोटड़ी बैराज वटि 65.6% रिकॉर्ड कई वई। FIA जो पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाही जे पुट मोहन इलाही ख़िलाफ़ जांच जो फ़ैसिलो। ज़रन मुस्लिम लीग काफ जे MNA ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस में जांच कई वेंदी। FIA शाहिदियूं गॾु करे वरितियूं। मोरो में जाबदार लेडी हेल्थ वर्कर खे मुड़ुस क़त्ल करे छॾियो। ॼाम मोहल्ला में जाबदार गुलाम मुर्तज़ा उर्फ़ पहलवान सियाल पंहिंजी ज़ाल शमसुनिस्सा खे पिस्टल जा फायर करे क़त्ल करे छॾिया। पाड़े वारनि जाबदार खे सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो। मक़तूल लेडी हेल्थ वर्कर जी धीउ निर्मा सियाल जो चवणु आहे त संदसि पीउ कुझु अर्सो अॻु संदसि अमड़ खे छुरियुनि जा वार करे ज़ख़्मी करे छॾियो हुयो। वापसि घर पहुचण ते माफ़ी वठण बहाने आयो ऐं संदसि अमड़ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। सेठार जा भरिसां मुड़ुस घुटा ॾेई ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। ॻोठु सोबत ख़ासकेली में 45 वरहनि जी ज़रीना ख़ासकेली खे क़त्ल करण बाद जाबदार थाणे ते पेश थी गिरफ़्तारी ॾेई छॾी। पुलिस नारी औरत जो मढ़ तहवील वठी पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पंजाब ऐं सिंध जे मैदानी इलाक़नि में अॼु मिटीअ वारियूं हवाऊं हलंदियूं।
मौसमियात खाते जो चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में मींहं जो इम्कान आहे। मुल्क में जून जे आख़िरी हफ़्ते में मामूल खां वधीक बरसातुनि जी बि अॻकथी कई वई आहे। ऐं शहनशाह गज़ल मेहदी हसन जे विछोड़े खे 10 वरिय विहामी विया। मेहदी हसन पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीअ खे केतिरनि ई लाज़वाल गीतनि सां नवाज़ियो।